ब्रेकिंग न्यूज़ ॾींदालू त सखर में एहसाब अदालत में खुराक खाते में करप्शन केस जी ॿुधणी थी आहे। अदालत खुराक खाते में करप्शन केस में 2 फ्लोर मालिकनि खे प्ली बारगीन तहत 3 करोड़ जमा कराइण ते आज़ाद करण जो हुक्म ॾेई छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ ॾींदालू त सखर में एहसाब अदालत में खुराक खाते में करप्शन केस जी ॿुधणी थी आहे। तफ़सील मालूम कंदासीं सखर में आवाज़ टीवी जे रिपोर्टर शाहिद चन्ना खां। जी शाहिद। बिल्कुल एहतिसाब अदालत में खुराक खाते में करप्शन केस की अज ॿुधणी थी है। एहतिसाब अदालत खुराक खाते में करप्शन केस में गिरफ्तार 2 जवाबदार फ्लोर मालिकन विक्रम लाल और सरवर मीरानी के प्ले बार्गिन तहत 3 करोड़ जमा कराने तहत जो आज़ाद करने जो हुक्म ॾेई छॾियो आहे। मां तव्हांखे ॿुधायां त जॾहिं त गिरफ्तार 2 जवाबदारनि मां हिकु जवाबदार कैलाश के 14 ॾींहंनि जे जिस्मानी रिमांड ते नेब जे हवाले करे छॾियो आहे अदालत तरफां। मां तव्हांखे ॿुधायां त कुछ ॾींहं अॻु नेब सखर घोटकी खुराक खाते में करप्शन के इल्ज़ाम में 3 जवाबदारनि खे गिरफ्तार किया हो, जे मथां 50 करोड़ रुपया जी जेका आहे उहा वधीक घोटकी खुराक खाते में कणक की खरीद ऐं उन में खुर्द बुर्द करण रक़म हड़प करण जो इल्ज़ाम हुयो 3 जवाबदारनि ते। जॾहिं त घोटके के 2 फ्लोर मालिकन विक्रम और सरवर मीरानी पारां वकील मार्फत अदालत में प्ले बार्गेन की दरखास्त ॾिनी हुई। अदालत 2 जवाबदारनि की दरखास्त मंजूर कंदे 3 करोड़नि की रक़म जमा करण ते 2 जवाबदारनि के आज़ाद करने जो हुक्म ॾेई छॾियो आहे। जॾहिं त 3 जवाबदार कैलाश ते 47 करोड़ कणक जी करप्शन जो इल्ज़ाम है ऐं उनखे अदालत 14 ॾींहंनि जे जिस्मानी रिमांड ते अॼु नेब हवाले करे छॾियो आहे। जी शायद वरी मेहरबानी जी अपडेट करण लाइ। नाज़रीन तव्हांखे ॿुधायूं त नैब सखर कुछ ॾींहं अॻु 3 जवाबदारनि ते केस दाख़िल कयो हो, जिन मां 2 खे आज़ाद कयो वियो आहे ऐं अदालत 1 जवाबदार खे 14 ॾींहंनि जी जिस्मानी रिमांड ते नैब हवाले कयो आहे।